अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल मुरसलीन सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अला आलिहि व सहबिहि أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأنذر عشيرتك صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم عن ابن عباس رضي الله عنهما قال رسول الله صلى الله عليه وسلم لعشيرته والله إن الرائد لا يكذب أهله والله لو كذبت الناس جميعا ما كذبتكم ولو غررت الناس جميعا ما غررتكم والله الذي لا إني لرسول الله إليكم خاصة وإلى الناس كافة والله لتموتن كما تنامون ولتبعثن كما تستيقظون ولتحاسبن بما تجزون ولتجزون بما تعملون أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم तू साहब सुखरी आँव में सोरोही नौकर बेहद करियां बंदगी हथ बधी हाजिर छिना हद मछदियां दोस्त जो
पंहिंजी ज़मीन आसमान हुआ न जिब्राईल मीकाईल तॾहिं जोड़े रब जलील बिना दे रसूल खे बादल बूंद वसाए रोज़े पाक रसूल जे रुसलड़ कीमर साए बस सवरन सुपरी बुलंद आवाज सां दिल जे मोहब्बत सां आमिना जो लाल सरवरे कौन मकान शाह ज़मीन और ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकान दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। पंहिंजे मादरे इल्मी जामिया हिज़्बुल अबरार में उनजे जामिया हिज़्बुल अबरार के सालियाना जलसे में मौलाना साईं उस्ताद हिज़्बुल्लाह साहब अजीज मोहतरम बिरादरम साईं अहमदुल्लाह साहब साईं सफ़ीउल्लाह साहब साईं असदुल्लाह साहब साईं नईमुल्लाह साहब ऐं दोस्तन जे सिक जे सॾ ते माहीणे जी हाज़िरी खे अल्लाह ताला शरफ़ क़बूलियत बख़्शे। तमामु थोरो ॻाल्हाईंदुमि। समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेतिरो वक़्तु मां ॻाल्हायां समूरा दोस्त दिल जे ध्यान ऐं तवजह सां मुंड खां मोड़ खां शुरूआत खां पिछाड़ीअ ताईं इंतिहा ताईं तवजह सां ॿुधंदा। अल्लाह जे पाक कलाम ऐं पाक नबीअ जे पाक फरमान या ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा खे जेके दोस्त दिल जे मोहब्बत इख़लास सां मुंड खां पिछाड़ीअ ताईं ज़ौक़ सां ॿुधणु चाहिनि था उहे महिरबानी करे ॿई हथ मथे करे ॾेखारियो। जज़ाकल्लाह जज़ाक। दोस्तों कोशिश कयां थो त तव्हांखे अॼु उहो बयान या ॿ अखर ॿुधायां या वाइज़ तक़रीर किताब बयान उहो ॿुधायां जेको मके पाक में सभ खां पहिरियां पाक मोहम्मद पाण कयो हो। आवाज़ सिधो ईअं सम्झो आवाज़ त मुंहिंजो आहे पर लफ़्ज़ अल्फाज़ बयान अल्लाह जे महबूब जो हूंदो। जेके दोस्त चाहिनि था अल्लाह जे रसूल जो शान ऐं अल्लाह जे रसूल जो बयान ख़ुदि साईं जे पंजनि लफ़्ज़नि में उहे मूंखे सिर्फ़ ॿई हथ मथे करे न बल्कि उथी बीह करे ॿुधायो त असां अल्लाह जे रसूल जे लफ़्ज़नि वारो बयान ॿियां ॿुधणु चाहियूं था। إذا قرئ القرآن بواد إذا قرئ القرآن بواد فماؤه مسك وأشجاره सुभान अल्लाह जे चवण सां जंहिंखे शक थिए थो दोस्तो उहे ॿई हथ मथे कयो। सुभान अल्लाह जे चवण सां जंहिंजे साह ते सोड़ थिए थी उहे वॾा हथ मथे कयो। सुभान अल्लाह जे चवण सां जंहिंजी दिलि ठरे थी ईमान ताज़ो
उठे तो फिजा में बुलंद आवाज से सुभान अल्लाह। इज़ा क़ुरिअल क़ुरआनु बिवादिन, इज़ा क़ुरिअल क़ुरआनु बिवादिन फमा मिस्कुन व अशजारुहु वरदा। अल्लाह जा बाना तो भाए या न भाए, अल्लाह जा बाना तो समझे या न समझे, अल्लाह जा बाना तो महसूस करे या न करे। जिते अल्लाह रहमान जो रहमत वारो कुरान ॿुधाइबो आहे, जिते आमिना जे लाल जो शान ॿुधाइबो आहे, जिते सिद्दीक़ अकबर जी सिदाकत बयान थींदी आहे, जिते फारूक आज़म जी अदालत बयान थींदी आहे, जिते हज़रत उस्मान जी सखावत बयान थींदी आहे, जिते शेर खुदा अमीरुल मोमिनीन सैयदना हैदर कर्रार जी शुजात बयान थींदी आहे। अल्लाह जा बाना जिते शहीद करबला इमाम हुसैन जो शान बयान थींदो आहे। अल्लाह गवाह उन जगह ते अल्लाह रहमान जा रहमत जा फरिश्ता नाज़िल थींदा आहिनि। वमा नतनज़्ज़लु इल्ला बिअम्रि रब्बिका लहू मा बैन अयदीना वमा खल्फना वमा कान रब्बुका नसिया। फरिश्ता पंहिंजे मर्ज़ीअ सां, पंहिंजे ख़्याल सां, पंहिंजे इरादे सां न अल्लाह रहमान जे हुक्म सां ईंदा आहिनि। अॼु जामिया हिज़्बुल अबरार में साईं हिज़्बुल्लाह साहब जन जे सद ते जॾहिं अवां जे शहर चक में क़ुरान जो आवाज़ आयो, ख़ुदा रहमत जा फरिश्ता बि कतार अंदर कतार तुंहिंजे शहर में आया। क़ुरान जी आवाज़ ॿुधण सां फरिश्तनि खे तुंहिंजे शहर जे कारनि कांडेरनि मां गुलाब जे गुलनि जी ख़ुशबू, तुंहिंजे शहर जे कौड़े खारे पाणीअ मां रहमत जे फरिश्तनि खे मुश्क अंबर जी ख़ुशबू ईंदी आहे। क़ुरान जे सदक़े इज़ा क़ुरिअल क़ुरआनु बिवादिन फमा मिस्कुन व अशजारुहु वरदा। सुभान अल्लाह जा आवाज़ ॾाढा दोस्तों, सुभान अल्लाह जा आवाज़ अञा ॾाढा दोस्तों। ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बयान शुरू करण खां पहिरियां अल्लाह जे रसूल जी अज़मत ॿुधायां। मुफ़स्सिरीन हज़रात ऐं मुहद्दिसीन हज़रात फरमाइनि था, खमिदत नारो निमरूज़ लिइब्राहीम लिमुबाशिरतिही व खमिदत नारो फारिस लिमौलिद रसूलिल्लाह। आमिना जा लाल तुंहिंजो शान काथों बयान कयां, काथों शुरुआत कयां, काथों इब्तिदा हुजे, काथे इंतहा हुजे। अल्लाह जा महबूब जंहिं साल अल्लाह जा महबूब हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे लाइ निमरूज़ उहा बाहि ऐं आड़ाओ बखायो जो कई मैल परे फिज़ाउनि में पखी सड़ी कोयलो थी वञनि पिया। सुभान नबी हज़रत इब्राहीम जॾहिं उन बाहि में पहुतो तॾहिं उहा बाहि विसामी हुई। आमिना जा लाल फारस जी बाहि हज़ार साल खां बरंदड़ हुई। तूं मक्के में जाए फारस में बाहि विसामी वई तुंहिंजे अचण जे सदक़े। सुभान अल्लाह जो आवाज़ ॾाढा दोस्तों। दख़ल रसूलुल्लाह, दख़ल रसूलुल्लाह। इमामुल अंबिया रहमतुल लिल आलमीन बतूल जो बाबो ता
जे ताज वारो नबी, यासीन जे यारी वारो नबी, अलम नशरह जे सीने वारो नबी, मुदस्सिर जे चादर वारो नबी, मुजम्मिल जे कमली वारो नबी, बीबी अम्मा खदीजा ताहिरा वटाया वाह 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 सोहणो नबीअ जे पाक अखरनि में ॻोढ़ा हुआ। आमिना जे लाल जे तबीयत मुबारका ते मुंह जही अम्मा खदीजा साइण टप ॾेई उथी बीठी कुर्बान वञा। अॼु कहिड़े ज़ालिम सतायो आ सोहणा, अॼु कहिड़े घर खां पत्थर लॻा, कहिड़े घर खां गंदो छिलायो वियो। अल्लाह जो रसूल फरमाईंदो ला यबक़ा रजुलु वला इम्रातुन वला सबीयुन वला अब्दुन वला अमतुन। न मक्के जो को ॿार रहियो, न मक्के जो को मर्द या औरत, को नंढो को वॾो। जॾहिं मां चवंदो हुअमि अय्युहन्नास क़ूलू ला अल्लाह जे तौहीद जी जॾहिं मां सदा ॾींदो हुअमि, मके जा नंढा वॾा मूंखे भितर हणंदा। जॾहिं खदीजा वटि आयमि, अम्मा खदीजा चवंदी आहे क़ुर्बान वञा, अॼु कहिड़े ज़ालिम सतायो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फबका रसूलुल्लाह, अल्लाह जो महबूब रोई वेठो, आमिना जो लाल रोई वेठो। साईं फरमायो खदीजा अॼु कंहिं सतायो कोन्हे, अल्लाह जो हुक्म आयो आहे, अल्लाह जो पैगाम खणी हज़रत जिब्राईल मुंहिंजे दरबार में आयो आहे। सोहणा नबी अल्लाह फरमाईंदो वअनज़िर अशीरतकल अक़रबीन। जन दोस्तनि जो तवज्जो न आहे, महिरबानी करे ॿई हथ मथे कयो दोस्तो। तव्हां ॾे बि थोरो महिरबानी अल्लाह ने कयो। वअनज़िर अशीरतकल अक़रबीन। अल्लाह जो पैगाम आयो आहे, अल्लाह ताला हुक्म फरमायो आहे। आमिना जा लाल कमली वारा नबी, मुदस्सिर जे चादर वारा नबी, निंड करण वारा ॾींहं लिया विया, चादर वेड़े अहली पवण जा ॾींहं लिया विया। सुहिणा थी पंहिंजे वेठल रिश्तेदारनि खे अल्लाह जो क़ुरान ॿुधा। जिब्राईल अमीन आयो, जिब्राईल ॿुधायो त अल्लाह जे नबीअ वटि घणा भेरा आयो। इहो हिकिड़ो सुवाल आहे त साईं जन जे पाक ख़िदमत में जिब्राईल घणा भेरा आयो हो नबूवत जे 23 साल ज़िंदगी में। इन साल जो जवाब जन दोस्तनि खे खपे थो। सुभान अल्लाह, ॾाढियां फिज़ा में बुलंद आवाज़ सां मथे बुलंद आवाज़ सां ॿुधा, बुलंद आवाज़ सां दोस्तो। नज़ल जिब्राईल अला ईसा, नज़ल जिब्राईल अला ईसा अशर मर्रात ونزل على رسول الله ونزل على رسول الله 24